मुंहिंजो नालो सैद आहे। आउं क्लास 10 जो शागिर्दु आहियां ऐं मुंहिंजी टीम में अकील, हसीब ऐं सरमंद आहिनि। उहे असां पूरी टीम जो जेको प्रोजेक्ट आहे, असांजे स्कूल जो नालो आहे गुलोरसाणी हाई स्कूल ऐं असांजो जेको प्रोजेक्ट आहे साइंस फेयर आहे जेको डॉक्टर शमसी नूरसाणी जी वरसी जे मौक़े ते असां रखियो आहे। उन में असांजो प्रोजेक्ट आहे एड्स ऐं HIV वायरस। जेका HIV वायरस आहे उन मां एड्स फैलिबी आहे। हाणे उहा कीअं थी असांजे समाज ते असरु करे, असांजे समाज में इन इलाही माण्हू इन बीमारी में मुब्तला आहिनि। उहो इन जे करे त उहे एहतियात कोन था कनि। इन जे जेके फैलाव जा सबब आहिनि ब्लेड ऐं सेक्सुअल रिप्रोडक्शन, इहे हर माण्हू जो मसइलो आहे। हर माण्हू जेको आहे जिस्मानी ख़वाहिशत जो आदी आहे। बानी आहिनि जेके 12 ॾींहं वारा इलाइक़ा आहिनि, या जेको आहे ब्लेड जेको आहे उहो टेस्ट कराए नथो लॻाए, या जेको नाई जी दुकान ते वञे थो, या जेको आहे जेके सुरिंज वग़ैरह उहे नवां नथो इस्तेमालु कराए त उन सां इहो फैलिजे थो। ऐं टेस्टूं वग़ैरह नथो कराए त इन सां इहो वायरस फैलिजे थो ऐं इहो एड्स जेको आहे थिए थो। ऐं असांजे समाज ते इन जो तमामु बुरो इफेक्ट पइजी रहियो आहे। असां समाजी माण्हुनि खे इन जे ज़रिए उहो मैसेज ॾियणु चाहियूं था त वधि खां वधि तव्हां इन बीमारी खां बचण जे लाइ एहतियात कयो, वधि खां वधि अवेयर थियो। जेके असां पंहिंजे मॉडल में शयूं ॼाणायूं आहिनि इनखे तव्हां गौर सां ॾिसो ऐं इनखे सम्झो त तव्हां इन बीमारी खां अवेयर थींदा, तव्हां इन मोदी मर्ज़ खां बची सघंदा। न त पोइ हिन जो को बि आख़िरी स्टेज ते तव्हां पहुचंदा त को बि इलाजु न आहे। तव्हांखे जेकॾहिं शुरू वारे स्टेज ते आहे त महिरबानी करे स्क्रीनिंग कराए उन खां बचो। स्क्रीनिंग करायो ऐं उन जूं प्रॉपर मेडिसिन वठो जीअं तव्हां इन जे लास्ट स्टेज ते वञण खां बची सघो। महिरबानी।